ये हालत है, ये हालत है, ये तरीक़ेकार है। हे असांजे ज़िले इंतज़ाम कुछ ॾिसण में ई नथो अचे। हींअर किथे आहे असांजो DC साहब, हो किथे आहिनि? थोरो अचनि, थोरो हे अशर ॾिसनि। ये नथा अचनि न, हे मां ठाहियां थो, ग्रुपनि में रखां थो, जिन दोस्तनि खां पुॼी सघे त हे इदारनि ताईं, हे ज़िले इंतज़ामिया ताईं इहे शयूं पुॼाइनि। हे तव्हां तरीक़ेकार ॾिसो, हे हालत आहे। हे हिते को माण्हू मरी पए, उनजो केरु ज़िम्मेदार आहे? हे तव्हां तरीक़ो ॾिसो, सॼो ॾिसो, हे केरु ज़िम्मेदार आहे? सुभाणे हिते का माई पोड़ी मरी पए, हे ॾिसो तो अलाह सही तो सर डिस्टेंस, सोशल डिस्टेंस ख़त्म रहियो। त माण्हू मरण जहिड़ो इनकाम लॻो पियो आहे। हालत त तव्हां ॾिसो दर जी, हे छा आहे? हे औरतुनि जी इज़त आहे। हे ॾिसो, हे अलाह सही माफ़ी ॾिजणु मौला, हे मातम आहे छा आहे? यार महिरबानी कयो दोस्तो, हिन शयुनि खे अॻिते पुॼाइजो। हे तव्हां ॾिसो सॼो, बसि अलाह जी माफ़ी ॾियो। हे तरीक़ेकार आहे, औरतुनि जी इज़त आहे, हे औरतुनि जी इज़त ॾिसो। हे जेको हिननि जे लाइ भलो पिया कनि इहो आहे। हे आहिनि मैनेजमेंट, दर जी साइज़ ॾिसो, क्राउड ॾिसो, हे औरतुनि जी इज़त ॾिसो। अलाह जी माफ़ी ॾे, अलाह हिननि खे ईमान ॾे, असांजे ज़िले इंतज़ामिया वारनि खे। तौबा तौबा, हे हालत आहे, हे औरतुनि जा, हे ॾिसो तौबा।